अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। सिंध जे शऊर जी जिदोजहद कामयाब थी वई। राणीपुर मां अगवा थियल नींगर आदेश कुमार बाज़ियाब थी वियो। संदसि घर में माहौल ख़ुशी विचां बहकी पियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर वकार सोलंगी मूजिबि सिंध जे शऊर खे सलाम, जंहिंजी शानदार जिदोजहद सबबि पुलिस मुख़फ़ी आदेश कुमार खे बाज़ियाब कराए वरितो। हुकूमती सतह ते कोशिशनि पीर ऑफ राणीपुर, सूबाई सलाहकार पीर सैयद प्यार अली, पीर सैयद सूरज दस्तगीर शाह जीलानी, पीर सैयद फयाज़ हुसैन शाह जीलानी, IG सिंध, SSP खैरपुर ऐं SHO राणीपुर जी महिनत रंग लातो। पुलिस गुलन जहिड़े मासूम आदेश कुमार खे धाड़ेलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए वारसनि हवाले करे छॾियो। संदसि बाज़ियाबी ते घर जो माहौल बहकी पियो। शहर में ख़ुशी जी लहर छाइजी वई। शहरियुनि आदेश कुमार जे घर भातियुनि खे मुबारकूं ॾिनियूं।